अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडर नवाबशाह मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरीअ जी भंगवार कॉलोनी जे रहवासियुनि ऐं गुलाम हैदर शाह कॉलोनी जे झुगियुनि में रहंदड़ गुरगुला बिरादरी जे माण्हुनि जावेद मुल्ला, तालिब सोलंगी ऐं गुरगुला बिरादरी जे सजण गुरगुलो, मुमताज़, मुसमात, पूजा, ज़ुलेखा, गूंगो रोशन, रिहाना ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त लॉकडाउन खे 13 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं असां सख़्तु परेशान आहियूं। असांजा बचा बुखूं काटे रहिया आहिनि। हिते सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ी कई पई वञे ऐं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे राति जी उंदाई में राशन ऐं कैश पैसा ॾिना पिया वञनि। जॾहिं त गुरगुलनि चयो त असां मर्द महिनत मज़दूरी कंदा आहियूं ऐं असांजूं औरतूं चूड़ियूं ऐं मनियारीअ जो सामान कपाईंदियूं आहिनि ऐं पिनंदियूं आहिनि। असां लॉकडाउन जे करे सख़्तु परेशान आहियूं ऐं मजबूर आहियूं। असांजी कंहिं सार न लधी आहे। हिननि चयो त असांजी सार लहो ऐं बारी ताला जे ॾमर खां ड्रिजो त जीअं अलाह ताला मुल्क ऐं सिंध मां वबाई मर्ज़ कोरोना वायरस जो ख़ात्मो हाणे सिंध जा माण्हू ॿीहर सुखिया सताबार आहिनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।